राशिद साईं स्टेज ते वेठल साथियों दरा खान मरिया शहर वासियों अस्सलाम वालेकुम जी। जुल्म जी हुकूमत, ये जबर जी हुकूमत, ये धारन दलालन जी हुकूमत सिंध जो सौदो कयो, सिंधु दरिया विको, हितां जा वसीला ज़मीनूं विकियो, उनजे सिंध जे सौदे में इक़्तिदार वठी पंहिंजे एहतिसाब में रियायत जे ज़रिए ज़ुल्म जी हुकूमत कनि पिया। अञा हिकिड़ो साल पूरो गुज़रियो कोन्हे। 20 मई 2025 ते मोरे शहर में ऐं परियां लिगारनि में हिननि क़त्लेआम कयो, नौजवान शहीद किया, अपाज किया, घर डाथा, दुकान डाथा। उन वक्त ते हिननि खे फबिया इन करे त अदलिया 27 तरमीम में हिननि सॼी कैद करे छॾी आहे। हिते बेमान ऐं नाअहल जज भर्ती था कनि। हिते असांजी सहाफ़त खे घुटो ॾिनल, सियासी चुरपो ते पाबंदी। अॼु वॾी तव्हांजे शहर में 3 ॾींहं अॻे जेको ही ज़ुल्म कयो ऐं 2 ॾींहं अॻे ही घर डाथा, ही दुकान डाथा, ही ख़ौफ़ जी फ़ज़ा पैदा था करणु चाहिनि, ही सियासत में साफ़ पैदा न पिया कनि। इनके मुंह तोड़ जवाब ॾियणो आहे। ही साईं राशिद जे इनिशिएटिव ऐं असां सभु गॾिजी ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जा दोस्त इन लाइ त असां हाज़िर थियासूं त हिन जिदोजहद जारी रखण लाइ तव्हांखे हिकिड़ी बस गुज़ारिश था करियूं, अॼु खां पोइ ज़ुल्म सहण बंदि करियो। ओ पुलिस करे, डीसी करे, वज़ीर करे, वज़ीर आला करे, सदर पाकिस्तान करे, कॾहिं असीं पंहिंजो हथियार फिटाव न कंदासीं। जनाब, ये पाकिस्तान है जो एक आइन के तहत चल रहा है और चलेगा भी आइन के तहत। मावराए आइन कदम उठाना, कॉन्स्टिट्यूशन की सुप्रीमेसी खत्म करना और कानून की बालादस्ती को सिंध में खत्म किया गया है। इधर जुल्म की हुक्मरानी चल रही है और जो चोर हैं उनको आपने हुकूमत में सदर और दूसरे ओहदों में बिठाए हुए। ये मुल्क कैसे चलेगा?